अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं ठारूशाह खां राशिद अली मेमण जी। ठारूशाह में ड्रेनेज जे सरकारी प्लाट ते बाअसरनि तरफ़ां कब्ज़ो, इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल, शहरनि तरफ़ां एहतिजाज। ठारूशाह में बाईपास वटि कची आबादीअ में शहर जे ड्रेनेज जो गंदे पाणीअ जे सरकारी प्लाट ते बाअसर अब्दुल मजीद बाट इंतज़ामिया सां मिली भगत करे कब्ज़ो करण लॻो। शहर जी गंदे पाणी ऐं बरसातुनि जो पाणीअ लाइ पियल सरकारी प्लाट ते मिटी लाइ प्लाट ते कब्ज़ो गुज़िरियल 3 ॾींहंनि खां थी रहियो आहे। शहरनि जी शिकायतुनि खां पोइ इंतज़ामिया अख न खोली ऐं सरकारी प्लाट ते कब्ज़ो जारी आहे, जंहिं ते इंतज़ामिया को बि तदारुक न वरितो, जंहिंमें शहरी इतिहाद ठारूशाह जे अॻुवाणनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब ते एहतिजाज, जिते हिननि फौरी तौर ते ड्रेनेज जे सरकारी प्लाट ते बाअसरनि जो कब्ज़ो ख़तमु करायो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।